जी नाज़रीन, हिन वक्त असां मौजूद आहियूं गवर्नमेंट प्राइमरी स्कूल धनीबख्श जमाली, जिते ॿार जेके खुलियल आसमान हेठि जेको आहे तालीम हासिल करे रहिया आहिनि। हिन स्कूल जी बि जेका बिल्डिंग न आहे ऐं जेके ॿार जेके वण जे हेठां बेंचूं रखे ऐं जो तालीम हासिल कनि पिया। उस्ताद जेका ॿारनि खे तालीम ॾेई रहियो आहे। असां उस्ताद सां बि ॻाल्हाइण जी कोशिशि कंदासीं त जेको आहे इन स्कूल खे बिल्डिंग छो न ॾिनी वई आहे ऐं हुननि खे कहिड़ियूं तकलीफ़ूं या कहिड़ियूं परेशानियूं जेके आहिनि उहे दरकार आहिनि। त तव्हां केतिरे अरसे खां स्कूल में पढ़ायो पिया? मूंखे तक़रीबन 3 साल थिया आहिनि बाबा। छा हे जेको कमरो आहे स्कूल जी बिल्डिंग आहे या ॻोठाण पंहिंजी पाण ठाहियो आहे? मदद सां ठहियल आहे बाबा। स्कूल जी बिल्डिंग न आहे? बिल्डिंग न आहे, बिल्डिंग कमरो आहियूं। तव्हांखे कहिड़ियूं तकलीफ़ूं आहिनि जो तव्हां खुले आसमान हेठि वेठा हो? बाबा असांखे पहिरियों नंबर त बिल्डिंग तकलीफ़ आहे, कमरो बि ज़बून हालत में आहे। अंदरि ॾिसणो तव्हांखे पाण एहसास थिंदो त माशाल्लाह ख़तरे जे हिसाब में पियो आहे। ॿार पढ़नि था, लाज़मी ॻाल्हि आहे। बारिश आहे, सर्दी आहे, सीउ आहे ऐं में बि तकलीफ़ आहे, सर्दी में बि तकलीफ़ आहे। इन्हनि ॻाल्हियुनि जे करे असां नंढड़ा ॾिसो न महरूम लॻा वेठा आहियूं। घणा ॿार दाख़िल तव्हां स्कूल में? 105 ॿार आहिनि। तव्हां अकेला उस्ताद आहियो? हिकिड़ो उस्ताद आहियां। उस्ताद जी बि अहम ज़रूरत आहे असांखे बाबा। ऐं तव्हांखे कैमरा या असां ॾिसूं थी दीवारूं ॾिसण जूं तमामु कमज़ोर थी वियूं आहिनि ऐं हीउ कमरो बि कहिड़े टाइम बि जेको आहे मतिलबु किरी सघे थो, ड्रही सघे थो। हिन स्कूल खे बि जेको आहे बिल्डिंग जी सख़्तु ज़रूरत आहे ऐं हिते हिकिड़ो उस्ताद आहे, हिकिड़ो ई उस्ताद आहे जेको ॿारनि खे तालीम ॾेई रहियो आहे। हिकिड़ो उस्ताद एतिरनि ॿारनि खे कीअं मैनेज करे थो, कीअं संभाले थो, उहो बि ॾुखियो मसइलो आहे। ऐं हिन तव्हां ॾिसी सघो था इन स्कूल जेको आहे गार्डर पियल आहिनि, टियर पियल आहिनि ऐं इन खे बि जेको आहे ॾायर पइजी विया आहिनि दीवारुनि खे जेके आहिनि मुख़्तलिफ़ जॻहनि तां। ऐं हीअ बिल्डिंग जेका आहे तमामु ख़तमु थियल आहे। हीअ पुराणी हिकिड़ी अलमारी पियल आहे जेका पुराणे दौर जेका स्कूल खे ॾिनी वई हुई शायदि। ऐं हीअ ख़तमु थियल कमरो आहे। हीअ बि ॻोठाण पंहिंजी मदद पाण ते ठाहियो ऐं स्कूल खे बिल्डिंग न मिलण जे करे जेके ॿार जेके आहिनि उहे परेशान आहिनि ऐं सर्दी हुजे चाहे ऊन्हारो हुजे हुननि खे ॿाहिरि वेही ऐं तालीम हासिल करणी पवे थी। असां ॻोठाणा मौजूदु आहिनि, ॻोठाण खां पुछा था कयूं त हू छा था चवनि स्कूल जे बारे में। तव्हां भला कंहिंखे चयो आहे बिल्डिंग जे बारे में? घणनि खे चयो आहे, पंहिंजो सलीम जलबानी साहिब खे 2-3 दफ़ा चयो आहे। तॾहिं MP हुयो हितां जो, हुनखे 5-7 दफ़ा चयो आहे। बिल्डिंग न मिली आसर आहे। स्कूल जी बिल्डिंग न आहे, उनखां पाणी त खोटा आहे, उनखां पोइ वाशरूम वग़ैरह बि कोन्हनि। तक़रीबन 100 ॿार आहे, उस्ताद बि हिकिड़ो ई आहे ऐं स्कूल जी तमामु हालत ख़राबु लॻी पई आहे। ऐं हितां तक़रीबन किलोमीटर परे पाणी आहे, उते पाणी हाणे नंढा ॿार हिते वण जे हेठां तालीम हासिल करे रहिया आहिनि। असांखे बिल्डिंग जी सख़्तु ज़रूरत आहे। तव्हां काई क्लास में पढ़ो था? 2 क्लास में। तव्हां असांखे ABC ॿुधायो। ABCDEFGHIJKLMNOPQRSTUVWXYZ। सबक ॾियूं क़दर ज़रूर कयो जंहिं पाकिस्तान बनायो, मेहनत में ही आया मत क़दर मुंह फरमायो जंहिं पाकिस्तान बनायो। इल्म जी क़िस्मत आहे, वक़्तु वधीक दौलत आहे, क़दर मुंह फरमायो जंहिं पाकिस्तान बनायो। सभई पाकिस्तानी आहियूं, गॾिजी पाक वतन खे ठाहियूं, क़दर मुंह फरमायो जंहिं पाकिस्तान बनायो।